अॼु असां मौजूदु आहियूं दुनिया जे ताज़ा तरीन सूरत हाल जे प्रोग्राम में 11 जनवरी 2026 जे 24 कलाकनि जी पूरी दुनिया जे आलमी सियासत जी कहिड़ी अपडेट आहे। 24 कलाकनि में अमेरिका रूस जो ऑयल टैंकर ज़ब्त करे वरितो। सऊदी ऐं यमन हिक ॿिए ते ख़ौफ़नाक बमबारी कई आहे। अफगानिस्तान में चीनी इंजीनियर मारिजी विया ऐं कुझु अगवा कया विया। वेनेज़ुएला सदर जे अगवा ख़िलाफ़ शहर लखे एहतजाज कयो। उहो एहतजाज सॼी दुनिया में फैलियल आहे। कल्ह हिन इंडिया में भी लखे माण्हू जेको आहे हुनजी हिमायत में निकिता आहिनि एहतजाज कंदड़। 6 ताक़तवर मुल्कनि जर्मनी, फ्रांस, बर्तानिया ग्रीनलैंड जे कब्ज़े ख़िलाफ़ नेटो छॾण जो ऐलान करे छॾियो। हिकु त आलमी दहशतगर्दी ऐं ॿियो अमेरिकी सदर ट्रंप जी दुनिया जे मुल्कनि ते चढ़ाई करण जो जेको अमल आहे उहो जारी आहे। दुनिया में पोईं सदीअ में 17वीं 18वीं सदी 19वीं सदी 20वीं सदीअ में दुनिया में कानूनियूं हूंदियूं। हाणे उन्हनि कानूनीअ जे बुनियाद ते दुनिया ते कब्ज़ो थींदो। हाणे कानूनीअ जी जेका नंढड़ी बस पई आहे त जेका उते सियासत ऐं मैशत ते उन साम्राज्य जो उन मुल्क ते कब्ज़ो हूंदो। हाणे उन में वॾे में वॾी जेको दुनिया में कानूनियूं हुयूं उहे बर्तानिया खे, उहे कुझु वरी कानूनियूं फ्रांस खे हुयूं, बेल्जियम खे हुयूं। नंढड़ा नंढड़ा मुल्क हुननि जा विरहायल हुआ। अॼु जे दौर में कानूनियूं मुकमल तौर हिकिड़ो ख़तम थी वियूं आहिनि। हाणे उन खे नओं हिन दुनिया में जेको इस्तलाह आंदो आहे उहो आहे रिजीम चेंज। रिजीम चेंज हिकिड़ो दुनिया में नओं तरीक़ो आहे ऐं उहो हिन वक़्तु दुनिया में वॾे में वॾो मौसर तरीक़ो आहे। हिन वक़्तु दुनिया में लॻभॻि 135 मुल्कनि में अमेरिका रिजीम चेंज करे चुको आहे ऐं उन रिजीम चेंज में हू पंहिंजा मोहरा आणींदो आहे। उन्हनि मोहरनि जे बुनियाद ते पंहिंजो हुकूमतूं ठाहींदो आहे ऐं उन्हनि जी जेका इक़्तिसादी फ़ुरियत आहे उहा आसानीअ सां करे छॾींदो आहे। जंहिंमें ताज़ो यूक्रेन आहे, इराक वार खां पोइ हुनजो जेको सॼो तेल आहे उहो अमेरिका पाण खणी ईंदो आहे। कर्नल कज़ाफ़ी वारो जेको हुयो लिबिया मुल्क, उतां बि रिजीम चेंज करे उहो जेके बि उतां जा तेल जा सोर्सिस आहे उहो बि उहो पाण ऐं उतां जी जेका मादी वसीला आहिनि इक़्तिसादात ऐं उन में ख़ासि करे तेल आहे, सोन आहे उन मुल्कनि जो ऐं उहे पंहिंजूं जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खे ठीका ॾियो ऐं उहो पंहिंजे मुल्क में तव्हां खणी वञो। अहिड़े नमूने सां हुन जिते बि रिजीम चेंज आंदियूं आहिनि उहो उते पंहिंजा शाम में हुन पंहिंजो मोहरा आंदा। अहिड़े नमूने सां हू दुनिया में इहो हिकिड़ो बहितर तरीक़ो आहे त हुकूमतूं खे ख़तमु करे ऐं तव्हां पंहिंजा मोहरनि जे थ्रू ऐं उहे मोहरा उन्हनि माण्हुनि में हूंदा आहिनि, उन्हनि क़ौमुनि में हूंदा आहिनि, उन्हनि जा जेको आहे उहे हुननि जे पॉलिसियुनि तहत उहो हुनजो कमु कंदा आहिनि। अमेरिका हिन वक़्तु 7 सालनि में नाइजीरिया, ईरान, सोमालिया, यमन, शाम, इराक, वेनेज़ुएला में बमबारी कई आहे। ट्रंप क्यूबा, कोलंबिया, मैक्सिको, ईरान खे बि होशियार थियण जा न्यापा मोकिले रहियो आहे। उन्हनि मुल्कनि में मासूम ॿारनि, पोड़नि ऐं औरतुनि खे क़त्ल कयो वियो आहे ऐं नसुल कशी कई वेंदी आहे। इसराइल जो वज़ीर आज़म नेतन्याहू न रुॻो हुनखे हर क़िस्म जी अक्सरी मुआशी मदद कई आहे ऐं उन जे लाइ हू उते जेको आहे मुकमल तौर ख़ामोश आहे। रूस, ओभर यूरोप, उत्तर अमेरिका ऐं ॾखण अफ्रीका, कैनेडा, ग्रीनलैंड, चीन, ताइवान ऐं
एशिया ऐं फ़लस्तीन विच ओभर में चढ़ाईअ जी कोशिशि करे रहिया आहिनि। हींअर जेका आलमी सियासी सूरत हाल आहे खे ॾिसंदे महसूसु थिए थो त अॼु मौजूदा दुनिया में जमाल नासिर, उमर मुख्तियार, चिगोरिया ऐं सूर्य बादशाह जहिड़नि किरदारनि जो न हुजणु हिकिड़े तरफ़ त इहे असांखे शयूं महसूसु थियनि थियूं। ॿिए तरफ़ सोवियत यूनियन जो को बि सरगर्म किरदारु अदा कंदे नज़र नथो अचे। उनजे किरदार न हुजण जे करे अमेरिका मस्त हाथीअ जीअं पूरी दुनिया खे पंहिंजे पेरनि हेठां लथाड़े रहियो आहे। अॼु दुनिया ईअं सम्झो त जेके हुन जा आज़ादी पसंदि अॻवान आहे उहे उन में जमाल नासिर हुयो, उमर मुख्तियार हुयो, भगत सिंह हुयो, सूर्य बादशाह हो, टी गवरिया हुयो, पीटर कास्ट्रो हुयो, गायना जो सदर निक्रोमा हुयो, नेल्सन मंडेला हुयो, महात्मा गांधी हुयो। इन्हनि जी हिन वक़्तु दुनिया में क़यादत जी वॾी खोट आहे। जॾहिं इसराइल कब्ज़ो कयो मिस्र ते उन वक़्तु जमाल नासिर हुनजो सदर हुयो। उन वक़्तु रूसी प्रेसिडेंट ब्रेज़नेव इसराइल खे चयो त जेकॾहिं तूं इहे इलाइक़ा वापसि न कंदे जमाल नासिर खे त पोइ असां पंहिंजी रेड आर्मी मिस्र में लाहींदासीं। उन जे हुन एहतजाज ते फौरी तौर इसराइल जेको आहे पंहिंजी आर्मी जेको आहे वापसि कई। सोवियत यूनियन जो अॼु जेको आहे सो सरगर्म किरदारु न हुजण जे करे साम्राज्य खे पोइ ते हटाए छॾियो आहे। नासिर ख़िलाफ़ जेका हुनजी सोवियत यूनियन जी हिमायत हुई, वियतनाम में जेका रूस हुनजी मदद कई, चीन जे इनकलाब में जेका सोवियत यूनियन हुनजी मदद कई, अॼु अमेरिका साम्राज्य जो दुनिया में नंगी गुंडागर्दीअ खे शिकस्त उन दौर में ॾिनी आहे। रूस चीन सिधो अमेरिका ख़िलाफ़ जंग जोटे नथो सघे। ताजो ट्रंप वॾे वाक़े ऐं एतमाद सां चयो आहे त सदर शी ड्रैग न कंदो ऐं तेल में संदसि हिसो वेनेज़ुएला में असां रखियो आहे। ईरान जी मईशत कुझु सालनि खां वठी मुश्किलात जो शिकार रही आहे। ईरान जो रियाल पाकिस्तानी रुपया 2040 ईरानी करेंसीअ में 10 लख में मिलनि था। करेंसी $1 अमेरिकन 13 लख ऐं 50,000 में आहे। दुकानदार ताजर करेंसीअ जे किरण जे करे ऐं हुननि एहतजाजी शुरू करे ॾिना आहिनि। ईरान में मुआशी बहरान जो जेके सबब आहिनि, ईरान में 12 ॾींहं इसराइल ख़िलाफ़ जंग, प्रासिकी वार में ख़र्च, शाम, इराक, यमन, गज़ा में हुन वॾो जेको आहे सो ख़र्च कयो आहे। ख़ुश्क सालीअ जे करे तोरान में बरसाति न पवण जे करे पाणीअ जी शदीद खोट आहे। 6 महीननि में करेंसीअ जो वैल्यू हेठि किरी पियो आहे। 25 शहरनि में वॾा हिन वक़्तु एहतजाज आहिनि। ईरान जो सदर बि एतिराफ़ कयो आहे त माण्हू बिल्कुलु तकलीफ़ में आहिनि ऐं असांजी मैशत किरी रही आहे। उन में दुनिया जूं जेके वॾियूं ताक़तूं आहिनि उन्हनि जूं बि कोशिशि आहिनि त हिते जेको आहे सो रिकीम चेंज अचे। ऐं ताज़ो इमाम मूसा काज़िम जे पुट जी मुक़बरो हुयो, उन खे बि हुननि शहीद करण जी ऐं बाहि ॾियण जी कोशिशि कई ऐं लॻे ईअं थो त दाइश वरी इन खिते में बि सरगर्म थी चुकी आहे। उहे पेट्रो डॉलर ते दुनिया में अमेरिका जा सहकारी आहिनि ऐं शाम में बि हुननि अहिड़े क़िस्म जो किरदारु अदा करे ऐं रिजीम चेंज आंदी। ऐं ईरान
पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेको कमु कयो आहे उन में हू फिलहाल सोच रखे थो। तालीम मुकमल तौर मुफ़्त आहे। तवानाई गैस बिजली डीज़ल पेट्रोल आम माण्हू लाइ एसी जो बिल लॻभॻि 100 रुपया पाकिस्तानी ईंदो आहे। हर महीने में रोक रक़म ॾींदा आहिनि। मानी तमामु सस्ती आहे। वारनि खे गैस फ्री ॾींदा आहिनि ऐं उते माण्हू ईरानी माण्हू जेको आहे परचेज मानीअ जी उहो तो होटल ते कंदा आहिनि। करेंसीअ जे किरण जे करे आम माण्हूअ जी ज़िंदगीअ ते वॾो असरु आहे ऐं उहो तकलीफ़ में आहे ऐं उहो हिन वक़्तु लखे माण्हू जेको आहे ॿाहिरि निकिरी चुका आहिनि ऐं उहो ॾिसिजे थो 24 कलाकनि में हुतां जी सूरत हाल कहिड़ी बीहे थी।